अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंजाब एरिया जी तव्हांखे वॾी कहाणी ऐं अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। ऐं दोस्तों तव्हांखे बि इहो ॿुधाईंदासीं त उनजी शूटिंग केॾी महिल स्टार्ट कई वेंदी ऐं उन ड्रामे खे केॾी महिल रिलीज़ कयो वेंदो, छा उन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा पिण अदाकार कमु करे रहिया आहिनि। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों जेको पंजाब एरी ड्रामो आहे उन में सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। आज़म मेगल कमु करे रहियो आहे, उम्मीद अली कलवड़ कमु करे रहियो आहे, सही निशार शाह कमु करे रहियो आहे ऐं ॿिया सिंध जा नाले नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। हिन जी जेको शूटिंग आहे उहा बलोचिस्तान में कई वेंदी। तो हिन ड्रामे जी शूटिंग जेका आहे उहा भले लोकेशन में कई वेंदी। हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जेतिरी असां सोचे बि नथा सघूं। तो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, पंजाब एरी ज़हर ज़िंदगी खां बि ज़बरदस्त ड्रामो। ऐं दोस्तों हिन जी जेको आहे हाणे तमामु जल्द शूटिंग शुरू कई वेंदी ऐं जॾहिं बि शूटिंग मुकमिल थींदी त इंशाअल्लाह उनजी पोइ स्टार्टिंग बि कई वेंदी। तो हिन ड्रामे जी जेका कहाणी आहे उहा तमामु ज़बरदस्त कहाणी आहे ऐं खून खराबी कहाणी आहे ऐं सुठा सुठा पिण अदाकार कमु करे रहिया आहिनि। ऐं इरफान शेख बि दोस्तों अदाकार हिन ड्रामे में कमु करे रहियो आहे, रमशा शादी बि ऐं ॿिया सिंध जा नाले नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। तो हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जेतिरी असां पिण सोचे बि नथा सघूं। तो हिन ड्रामे में सही निशार शाह ऐं आज़म मेगल इहे पाण में दुश्मन हूंदा, यानी पाण सां दुश्मनी निभाईंदा। ऐं दोस्तों उम्मीद अली कलवड़ जेको आहे उहो बि सही निशार शाह सां गॾु हूंदो, यानी आज़म मेगल जा दुश्मन हूंदा। तो हिन जी जेको आहे हाणे तमामु जल्द शूटिंग स्टार्ट कई वेंदी बलोचिस्तान में। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं तमामु ज़बरदस्त लोकेशनूं आहिनि उते, छो जो आज़म मेगल जो उते रहाशी आहे, उन जे करे पोइ हू हिते पियो शूटिंग कराए। तो हिन ड्रामे में एतिरी त महिनत कई थी वञे जीअं दौलाब ड्रामो ऐं ज़हर ज़िंदगी खां बि बहितर हिन ड्रामे खे कयो वेंदो, छो जो खजू साहब जा जेके ड्रामा आहिनि उहे हर हाल में कामयाब थी वेंदा आहिनि। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, वाकई पसंदि असांखे ॾींदा। इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।